بسم اللہ الرحمن الرحیم ان اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللہم صلی علی محمد وعلی آل محمد کما صلیت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انک حمید مجید اللہم بارک علی محمد وعلی آل محمد کما بارکت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انک حمید مجید قال اللہ تعالی فی القرآن المجید وما خلقت الجن والانس الا لیعبدون صدق اللہ العلی العظیم وصدق رسولہ النبی الکریم ونحن علی ذالک من الشاہدین والشاکرین والحمدللہ رب العالمین۔ صلاۃ شریف پڑھو۔ اللہم صلی علی محمد کما صلیت علی الف اکمل اولیاء اخیار اطہر چار یار اولائیں آخر اجھا آدھار انور چار یار بے بشیرن کے بشارت بیشت جی بے شک جڑی بر بہر میں بخش کن بسیار بہتر چار یار سے ثنا ثقلین کن ثابت ثوابن لے سندن ثانی اسنین سن ثنا سبوار صابر چار یار خے خلیفہ خاصتیا خیر الورہ جا خیر خواہ خوش لوکا خوش خلق خوش گفتار خوش تر چار یار دال دل بند دل پسند دلدار دل بر دل قرار دین جا دارین جا دادار داور چار یار شین شاہی شرف شاہن شہن شاہ چارئی شہید شکر تے شرکین شوکت دار شاکر چار یار آئین عالی جاہ عالی شاہ عالی بارگاہ عالمن میں کن عطر ابکار امبر چار یار نون نورانی نبی جے نور ماں پر نور تھیا نام ور نارو ہنی نروار تھیا نر چار یار جلسے ماں یہ لگے تو دعوت کونے تواں کے مجھے خیال میں سب یہ ونگار وارا اچھی ویٹھا آئیو او کون بنگال جے دنگ دے ویٹھا ہیں کہ کتھے ویٹھا ہیں تھیا سائیں تواں کے بدائے پہ تاں بدین کھائے ہیں ہیستیں جو کو مو اندازو کہو ہے سجی رات سفر کہو تھم 4 بجے صبح جو اچھی حیدرآباد پہتو یا 4 بجے کھان پو وری ہیڈان جو سفر کہو تم انیا اکھ کون پوری تھم تمہاں جو حال ڈساں پیو تو صفا کو آؤں بے قدری قوم وٹائے یا تھوڑو قرب کرے ویجا تھی اچو شاباز کچھ گیسیوں پائے اچو کچھ ریڈی اچو اللہ تمہاں جے گیسین کے قبول فرمائے آمین چو اللہ تمہاں جے اچن کے قبول فرمائے اللہ وٹ قبولیت ہلندی ہے رب وٹ قابلیت کون ہلندی ہے اللہ جن کے قبول کرے قبول کئیں تو اللہ ہکڑے دانے ماں کم کرے چھڑیندو نہ قبول کرتے اچے تو کھراڑن کے دھوڑ کرے چھڑے رب جی مرضی ہے چل اللہ اسان جے ہن وہن کے بدھان کے رب پاک قبول فرمائے آمین چو تواں جے کن تھکل ٹوٹل ہے تواں جے پاراں ونگار وہندس آؤں تو آمین چواں تواں چمدا یا آؤں چواں ہاں مجھو تیل کون خرچ تھندو آؤں سبحان اللہ تواں جے پاراں چئی وٹھندس مکھ امید ہے تو مسافر کے اللہ بھی معاف کندو ہے تواں بھی کچھ موسیٰ رعایت کندا ہارون رشید بادشاہ جی گھر واری بی بی زبیدہ وڈی نیک عورت ہوئی جیں لکھیں حاجن کے پانی پیارن جو انسام کیو لکھیں حاجن کے ایڈی وڈی نیک عورت
لکھیں حاجن کے عرفات کے میدان تے عجب بی بی زبیدہ جے واہ کھوٹائن جا نشان موجود ہیں تمہاں کے رب عرفات دیکھارے اتے جنہیں بی بی زبیدہ وفات کروے تو کہیں اللہ جی بانی ان کے خواب میں ڈٹھو تو بی بی صاحبہ جنت میں پہ علے جی بی بی صاحبہ تو بھاگن واری ہیں اللہ تو کے تو جنت دیندو تجھو کے نیکیوں گھٹ تھوڑے ہوئیوں یقیناً تو جنت ہی ہیں تیرے بی بی صاحبہ چیو تا نہر زبیدہ جکا مو حاجن لے کھوٹائے وہ تا اللہ سے دھک میں دھوڑ کرے چھڑی رد کرے چھڑی وہ تا قبول ہی کانے چیجے کہ وہ قبول کانے تا پو تونجو کم کین تھیو چی ننڈڑی نیکی ماں مو سمجھو تو کچھ کنے پر کم اتے ہی مجھو تھیو جو چی کی کم تھیو چی ایک دفعہ مو گھر پہ مانی کا دی مجھے سر تے پوتی کون ہوئی پاسے میں مسجد ہوئی مسجد میں اذان آئی مو مانی پہ کھا دی مجھے سرتاں پوتی لتھل ہوئی جی اللہ اکبر جو آواز مجھے کنتے پیو فوراً مو اللہ جے نالے جو ادب کرے گرہاں کے واپس رکھیم پوتی کھنی سر پانجے کے ڈھکیم اللہ کے یا نیکی ونی وئی ان کرے مکے معاف کرے چھجی کہنے کہنے تھوڑے ماں مکم تھی ویندو آئے ان کرے جے کرے ہتے سچی دل ساں وئی سبحان اللہ چوندہ مت خدا ان مائی پرچی پوے تب سبحان اللہ کون چوندہ ہاں سب گجی چو سبحان اللہ تھوڑے ماں کرے کم تھیندو آئے اللہ تمہاں جے وہن بدھائن کے رب پاک قبول فرمائے ہارون رشید بادشاہ جے زمانے بیکڑو ہندو بہلول چریو گلین گھٹن میں پیو پھرندو مانو چوندہ چریو آئے پر کم جو گالیوں کندو ہارون رشید ویو پہ تا رستے تے ویٹھو چی بہلول تے چھا ویٹھو کریں چاہے جے فیصلو کرن آئے یا کینجو فیصلو چے اللہ ہے بانن جے وچ میں ٹھاہ کرائن آئے یا نیا کرائن آئے یا چے اللہ ہے بانن جے وچ میں چنگو مرس بہلول چریو عجیب گالا چی ہاں فیصلو کرنا ہے چی پو فیصلو تھیو چی ہاں فیصلو تھیو اج اللہ پر چنت راضی آئے پر مانو نہ تھا منجن مو ڈاڈو ان کے سمجھائیو آئے خدا جا بانا خدا جی زمین تے ہلو تھا تو کچھ خدا جو حیا کریو خدا جو کھاؤ تھا تو کچھ خدا جو چمن بوٹھو جن جو کھائیں تین جو گا نمی بیکھے ننگ نہ لگا موکھے توکے رب تگا شکر خدا جو خاص جگا بے جا کیڑا لہنا لاگ دنیا در گزر جو ماگ سن تو ہانے نصیحت نیک ہکڑی ویندے ہلیو ہیک سوڑی قبر کانے ویک کندے کون سلام علیک بر میں بھوگیں دیں بے راگ دنیا در گزر جو ماگ راج وڈیرا راج نہ تونجو توں کے بے جو تاج نہ تونجو موت میاں محتاج نہ تونجو آئی ان علاج نہ تونجو ایک دم ہندئی پٹتے پاگ دنیا در گزر جو ماگ زور چھڑے کر زاری زاری موت متھے تے ماری ماری وطن تونجو واری واری قبر اندھاری کاری کاری نج مشالو کوتے ماگ دنیا در گزر جو ماگ اجن اگونی نہ بھیڑی نہ بھاگیا دور ولایت کہیں واگیا یہ سانجے لاڑ جا لفظ ہیں اجن اگونی نہ بھیڑی نہ بھاگیا اج بھاگیا اے وہ ملک جا دھنی انہن جگہن تے کو نہ تھئی اتاں کا ٹپڑ بدی روانہ تھی ویالا اے وڈے سفر تے ویائن ایڈے وڈے سفر تے جو انیا تے واپس کون آیا ہیں بنگلہ اتے پیائن بنگلن میں دھوڑ پہ ویسے پر بنگلن وارا ویا آجا کرسیوں پیوائن کرسین وارا ویا آجا گاڑیوں بیٹھوائن گاڑین جا دھنی ویا آجا زمینوں پیوائن زمیندار ویا آجا جاگیر پیائن جاگیردار ویا آجا دکان پیائن سیٹھیا ویا آجا آؤں دوستن کے چوندو آیا جلسو لگو پیو آئے ایڈو وڈو تمہاں انسام کیو آئے اج جلسے ماں لگو تو مجھو واقعی راشد محمود جے قد جے مطابق تمہاں جلسے جو انسام کیو آئے جیترے اللہ ان کے عزت دنی آئے تمہاں واقعتاً جلسے جو وڈو خرچ کیو آئے اللہ تمہاں جی محنتن کے قبول فرمائے
एडो वडो इंसान जलसो लगो पियो है, स्टेज ठहियो पियो है, माण्हू वेठा आहिनि थिया, माइक रखियो आहे, पर ख़ालिद महमूद कोन्हे को, सभु कुझु इंसान आहे। अब्दुल गफूर कासमी कोन्हे, केॾा वियो अब्दुल करीम बेर शरीफ वारा, केॾा वियो साईं अब्दुल समद हालेजी शरीफ वारा, केॾा वियो सईद अब्दुल्ला शाह बुखारी, केॾा वियो साईं अब्दुल रज़ाक मेखो, केॾा वियो फ़कीर अब्दुल कादर रिंद फ़कीर। मौली अहमद मलाह चयो, अॼु न अगूणी न भेणी न भाग्या, दूर विलायत कहीं वाग्या, बनी वनी जा वारिस जाग्या, मालिक ॿिया थिया माल त साग्या, दर ते धारे न भोरी भाग, दुनिया दर गुज़र जो माग। दुनिया दर गुज़र जो माग आहे, हिते कोई कोन रहंदो। तॾहिं उन बालूल चरे चयो, चई मूं माण्हुनि खे ॾाढो सम्झायो आहे, ख़ुदा जो खाओ था तो कुझु ख़ुदा जो हया बि करियो। हर वॾे माण्हू जे सॾ जो हया आहे, जेको वॾो माण्हू नियापो करे सुबुह जो फजर सां मुल्ले जी बांग सां उते असीं पहुची वेंदा आहियूं। रईस सॾु कयो आहे, नवाब सॾु कयो आहे, ख़ुदा जो खाऊं था, 5 दफ़ा ख़ुदा सॾे पियो, हयाल सलाह हयाल फलाह, हिकु कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी चयोसीं, ख़ुदा जे सॾ जो हया कोन्हे। तॾहिं बहलूल चयो, मूं ॾाढो माण्हुनि खे सम्झायो आहे, कुझु ख़ुदा जो हया करियो। कन्नी कोन था ॾियनि, ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ हारून रशीद वियो त ॾिठईं त बहलूल कब्रिस्तान में वेठो आहे। ए फ़कीर हिते छा वेठो करी? जे अॼु बि फ़ैसिलो करणु आयोसि। जे फ़ैसिलो कंहिंजो फ़ैसिलो? जे अल्लाह जो ऐं ॿारनि जे विच में फ़ैसिलो करणु आयोसि। जे पोइ फ़ैसिलो कई, जे हा फ़ैसिलो कयुमि। अॼु कब्रिस्तान वारा ठहण त राज़ी आहिनि, पर ख़ुदा हाणे नथो ठहे। समझो पिया ॻाल्हि? जे अॼु ख़ुदा परचनि ते राज़ी कोन्हे को। कब्रिस्तान वारा चवंदा जीअं चओ थी करण लाइ तयारु आहियूं। अॼु कब्रिस्तान वारा ठहण ते राज़ी आहिनि, पर ख़ुदा हाणे नथो ठहे। ख़ुदा खे ठाहिण जी ही सीज़न आहे, ही वक़्तु आहे, ख़ुदा ठहंदो। हिकु सुभान अल्लाह सां बि ख़ुदा परची पवंदो। हिकु सुभान अल्लाह सां बि परची पवंदो। पाण फरमायूं इबकू इबकू फइल्लम तबकू फतबाकू। पाण फरमायूं रुअंदा वञो, रुअंदा वञो। रुअण नथो अचे त रुअण जी शक्ल ठाह, फिरड़ो मोह कर, चिब कढ, रुअण जो मोहाडो कर। सवली सिंधी में चवां त ड्रामो कर। अबा ड्रामो सम्झो था न? ड्रामो कर। आऊं बि चवां थो त ड्रामो आहे, तूं बि चवीं थो त ड्रामो आहे। छा ख़ुदा खे ख़बर कान्हे का त मुंहिंजो बानो मूंसां ड्रामो पियो करे? तूं ड्रामो कर। फतबाकू, अल्लाह तव्हां सां एतिरो त ठाहिण ते राज़ी आहे जो अल्लाह मलाइकनि खे चवंदो फतबाकू, मलाइको मुंहिंजे बाने खे रुअण जो दर्जो ॾियोसि। रोए कोन पियो, ड्रामो पियो करे, मोह फिटाए वेठो आहे, ड्रामो पियो करे, पर रुअण जो दर्जो मिली वियो। पर जेकॾहिं सचमुच अखियुनि मां लुड़क वही आया, रुई पियो, उहे लुड़क गॾु करे जिब्राइल अल्लाह जे रसूल वटि आयो। अल्लाह जे रसूल खे चई, साईं पाण फरमाए जिब्राइल इन प्याले में छा आहे? चइसि तव्हांजी उम्मत राति जो आधी जो उथी जेके अखियुनि मां लुड़क वया, उहे लुड़क गॾु करे ऐं हिन प्याले में खणी आया। पाण फरमाए जिब्राइल इन प्याले में केतिरो असर आहे? चइसि इन हिके प्याले में एॾो असर आहे, जेकॾहिं इहो प्यालो ऐं जहन्नम जे मथां हरियां त पूरी जहन्नम विसामी वञे। अंदाज़ो करे ॾिसो, जेकॾहिं ड्रामो करी थो, अल्लाह तुंहिंजे ड्रामे खे बि ड्रामो नथो लिखे। मलाइकनि खे चए थो मुंहिंजे बाने खे रुअण जो दर्जो ॾियो, पर सचमुच जेकॾहिं अखियुनि में पाणी वया त पोइ तुंहिंजे पाणी जे रेट केतिरो आहे, अघु केतिरे में पियो वञे। हिकु फुड़े सां जहन्नम विसामे पई। इहो सभु कुझु हिन दुनिया में अख पुरण खां पोइ इन्हनि अखियुनि मां पाणी न, रत वायूं, चंद कतरा न, दरिया वायूं। उहे कतरा कंहिं कम जा कोन को। कतरा ही अथई जेको हींअर ख़ुदा थोरी ॻाल्हि ते परची वेंदो। इहो ई सबबु आहे जो अल्लाह असांजा असुल अमल त क़बूल कया, पर नकुल बि क़बूल कई। नकुल बि अल्लाह असांजा क़बूल करे छॾिया। रुगो कापी करियूं, रुअण नथो अचे त रुअण जी कापी करियूं। अल्लाह वटि कापी बि क़बूल आहे। मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में फिरौन ॿुॾो, सॼो लश्कर ॿुॾो, हिकु अमरा बची वियो। हिकु अमरा बचो कहिड़ो? जेको मूसा अलैहिस्सलाम जे मथां मज़ाक कंदो, ठठोली कंदो। मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो पटको ॿधी, लठ खणी
बाती बोली में तकरीर करे, फिरौन के खिलाए, मूसा ही तो गालाए, मूसा ही तो तकरीर करे, मूसा जी लठ एड़ी, मूसा जो पटको एड़ो, सजो डी मूसा अलैहिस्सलाम जे मथा मजाक ऐं ठठोरी करे, सब बुढ़ा उहो हमरा बचियो। मूसा अलैहिस्सलाम खुदा के अर्ज कयो, इलाल आलमीन इन निभागे तो सुबह शाम मुझा अंदर साड़िया हुआ, इनके तो गोता दई मारी सा, इनके तो छड़े नो। तने अल्लाह जवाब केड़ो नो, जी मूसा हो मारण जड़ो, हो लायक इन जो बराबर गोता दई मारण जे लायक हो, पर मूसा की बोलियास, मूसा ही तुझी कापियो, जी तू मुके वणी तो ती तुझी कापी भी रब के वणे थी। मूसा जी कापी, मूसा अलैहिस्सलाम जी कापी कणवारो मुसलमान कोन हो, मूसा जी कापी कणवारो, मूसा जी कापी कणवारो मोहब्बत में कापी कोन पे कई, निफरत में कापी कणवारो काफर। अल्लाह दुनिया जे अजाब का बचायो, अबा दुनिया जे अजाब का अल्लाह उनके बचायो, हो ब काफर ऐं निफरत में कापी कहीं पे अल्लाह उनके दुनिया जे अजाब का बचायो। मुसलमानों जेकॾहिं काफर निफरत में कलीम नबी जी कापी करे दुनिया जे अजाब का बचे, असांजो नबी त असां भागन वारा है, जो असांजो नबी अल्लाह जो हबीब नबी है, हू कलीम नबी, असांजो नबी अल्लाह जो हबीब नबी। कलीम ऐं हबीब में फर्क है। कलीम जी माना ॻाल्हाइण वारो, कलीम जी माना ॻाल्हाइण वारो, जी वकील जज सां ॻाल्हाईंदो आहे, हर ॻाल्हि ते झड़प ॾींदो आहे। मूसा अलैहिस्सलाम कलीम हो, हर ॻाल्हि ते ॻाल्हाईंदो, मूसा अलैहिस्सलाम हर ॻाल्हि ते बहस कंदो, मुबाहिसो कंदो, मूसा अलैहिस्सलाम छो त कलीम हो। इन करे मूसा अलैहिस्सलाम आलम अरवाह में मूसा अलैहिस्सलाम जी मुलाकात थी आदम अलैहिस्सलाम सां। आदम अलैहिस्सलाम के चई, असांजो अबो आदम तू आई? चे हा। चे अल्लाह से तोखे चयो तो सजी जन्नत पे खा, रुगो हिन वण जो नालो न वठजै, तोका रहियो कोन तो नेट वो वण अची खादई। ही सजी दुनिया जी फिल्म तो गले में विधी है। जन्नत हुई सजो मुल्क बियो खाई पिया, रुगो उहो वण न खाई आ। ही दुनिया वारी फिल्म तो गले में विधी है। डी जो टाकनल काड़ा, रात जो मच्छरन जो हानियो, असां सां त वैल लगो पियो है। तू जन्नत में वेठो है, तोका रहियो कोन तो। आदम अलैहिस्सलाम चयो, चे मूसा नबी है? चे हा मूसा नबी आया। चे अल्लाह से तुझे मथा तौरात ला दो? चे हा तौरात लातई। चे तौरात में छा लिखिलो? चे तौरात में लिखिलो आदम दाणो खादो जन्नत का निकरी आयो। चे जे तौरात में लिखिलो आदम दाणो खाई जन्नत का निकतो, उहा तौरात अल्लाह मुझे पैदा करण खां 2000 साल पहिरीं लिखी। आऊं होश ही कोन, मुझो नालो निशान कोन हो। अग में अल्लाह लिखी फैसलो करे छजो आदम ईंदो, दाणो खाईंदो, जन्नत का निकरंदो, पो दुनिया आबाद थींदी। खुदा जो लिखिल फैसलो आऊं छा करया? ची मूसा तू तो हरू भरू मुझे गले में अची पियो है, छो तो कलीम नबी हो। इन करे मूसा अलैहिस्सलाम, मूसा कलीम नबी, उनजी कापी करण वारो काफर निफरत में कापी कई, दुनिया जे अजाब का बचो। मुसलमानो असांजो नबी अल्लाह जो हबीब नबी, सुभान अल्लाह चवंदा। असांजो नबी अल्लाह जो हबीब नबी। हबीब जी माना महबूब नबी, वणदल नबी, वध का वध अल्लाह के महबूब। जी मां के पंहिंजो बच्चो वणंदो आहे त मां पंहिंजे बच्चे के की सॾ कंदी आहे। रोज़ाना नवा नवा नालनि सां मां पंहिंजे बच्चे के सॾ कंदी आहे। केॾी महिल ॾिस पप्पू, गुड्डू, महबूब, मखण, माखी, ओ मां वट लफ्ज़ खुटियो वञनि, पर मां जी मोहब्बत अञा बि मथे आहे। मां वट लफ्ज़ कोन्हे को। रोज़ाना नवन नवन नालनि सां मां पंहिंजे बच्चे के सॾंदी आहे। जी मां बच्चे के नवा नालनि सां सॾे, अल्लाह पंहिंजे महबूब नबी के नवन नालनि सां सॾे। हामिद, महमूद, कासिम, आकिब, फातिह, हाशिर, रशीद,
بشیر نذیر دائن شافن ہادن مہدن ماہن منجن ناہن رسول نبی امی تیامی ہاشمی ابتئی عزیز حریص علیکم رؤوف رحیم طٰہٰ مجتبیٰ تاسین مرتضیٰ حامیم مصطفیٰ یاسین اولا مزمل مدثر مطیر مصدق طیب ناصر منصور مصباح عامر حجازی نظاری قرشی مزری نبی التوبت حافظ کامل صادق امین حبیب اللہ نجی اللہ صفی اللہ خاتم الانبیاء حسیب مجیب شکور مقتصد اللہ کئی نالن سا پنجے محبوب کے سڑے پیو جی ماں پنجے بچے کے سڑے تھی اللہ پنجے محبوب کے نبی کے سڑے پیو مسلمانوں کافر نبی جی کاپی کنوارو دنیا جے عذاب کا بچی ہو اساں جو نبی تا اللہ جو حبیب نبی ہے تپو نیت کرو تو انشاءاللہ کاپی کندہ سی گجی چو انشاءاللہ کاپی کندہ سی این جو کو وندل ہوندو ہے ان جی سب کا ادا مانو محفوظ کرے چھڑنو ہے پرانے زمانے میں مجھے ماں جو بچو وفات کرے ونجے جوانی میں حجے سے اکیلو ماں ان بچے جا کپڑا محفوظ کرے چھڑیندی ہے ٹوپی محفوظ کندی ہے جُتی محفوظ کرے چھڑیندی ہے تا مجھے بچے جا کپڑا بس ضائع نہ تھین کوشش کندی ہے تا ہفتے میں 10 ڈینہں تے ماں پنجے بچے جا کپڑا کھنی اکھیں تے رکھی چومیوں ڈئی وری اکھیں ماں پانی واہے اوے کپڑا محفوظ کرے رکھی چھڑیندی ہے کپڑن کے پانجی زندگی میں ضائع کرن کون ڈیندی ہے چھو تو وندل بچو ہے بچے جا کپڑا بس ضائع نہ تھین ماں جی کوشش آؤندی ہے اللہ پانجے محبوب جی ہر ادا کے محفوظ کیو صبح چھا کہیں شام چھا کہیں رات چھا کہیں 24 کلاک چھا کہیں سب چھے محفوظ بیو تو محفوظ پر مجھے سائیں صلی اللہ علیہ وسلم دے ڈاڑی مبارک میں اچھا وار گھنا اللہ اوے بھی محفوظ کیا ایکڑو صاحب فرمائے تو منہ گھنیا سائیں جے ڈاڑی میں ٹوٹل 17 وارا چھاوا بیو فرمائے تو منہ گھنیا 23 وارا چھاوا جو فرمائے تو منہ گھنیا کچھ وقت کا پوئی 26 وارا چھاوا مجھے سائیں جے سر مبارک اے ڈاڑی مبارک میں ٹوٹل 26 وارا چھاوا 26 وارن کا متھے اچھا وار کونوا مجھے سائیں صلی اللہ علیہ وسلم جے گڑا تے چڑھو اللہ گڑا جا نالا محفوظ کیا یافور اوفیر مجھے سائیں جا کھچر دلدل فضہ شعبہ مجھے سائیں جی اٹھن جدعا قصوا عزبا اللہ جے رسول صلی اللہ علیہ وسلم جا گھوڑا السکب المرتجز اللہیف اللزاز الزرب الورد سبا مجھے سائیں جو تلواروں الماسور العزب ذوالفقار السمسام القلعی البطار الحطف الرسوب القذیب اللہ جے رسول صلی اللہ علیہ وسلم جکا چادر ویڑی نوا چادر جی ویکر کتری ڈیگ کتری مجھے سائیں جی چادر جی ڈیگ 6 ہاتھ ہوئی چادر جی ویکر 2 ہاتھ ہوئی جکا گوڈ مبارک بدنا ان جی ڈیگ 4 ہاتھ 1 گرانٹ ہوئی ان جی ویکر 2 ہاتھ 1 گرانٹ ہوئی اللہ جے رسول جی ہر ادا اللہ محفوظ کرے چڑی جی ماں پنجے بچے جا کپڑا محفوظ کرے تی اللہ پنجے محبوب جی ہر ادا ہر انداز ڈاڑی جا اچھا وار کترا اوہ با اللہ محفوظ کیا وہ مسلمانوں جے کنے کافر نبی کافر جے کنے کلیم نبی جی کاپی کرے تو نقل کرے تو اللہ دنیا جے عذاب کا بچائے تو اسی جے کنے اللہ جے حبیب جی کاپی کندہ سی چاہ اللہ آساں کے دنیا آخرت میں کون بچائیں دو تپو کاپی کندہ سی ڈسو پہ آئے چشمہ موکلیا ہوا جی ڈسو پہ ڈاڑھین وارات وڈی انشاءاللہ کن پیا بیا بھی انشاءاللہ کن ہاں بیا بھی انشاءاللہ کن جو انشاءاللہ سائیں جی کاپی کندہ سی تمہاں کے خبر ہے تب پیری ذوالحج کا وٹھی 10 ذوالحج تائیں ذوالحج جو مہینو اچے پیو قربانی مہینو پیری ذوالحج کا وٹھی 10 ذوالحج تائیں جو کو مانو قربانی کرے تو پتی رکھے تو شریعت ان کے حکم کڑو نو آئے ان کے کھپے نو نہ لائے ان کے کھپے مچھو نہ ٹائے ان کے کھپے ڈاڑی جا کت نہ وٹھے ڈاڑی کوڑن حرام آئے کت نہ وٹھے مچھو نہ ٹائے
नो न लाए छो इन्हनि ॾींहंनि में अरफात ते हाजी सगोरा हूंदा आहिनि पहिरीं ज़ुलज खां वठी 10 ज़ुलज ताईं जेसिताईं जानवर कुर्बान थिए कुर्बानी करे तो पत्ती रखे तो उन जे लाइ शरीयत जो हुकुम आहे फर्ज़ कोन्हे वाजिब कोन्हे मुस्तहब अमल आहे कंदा सवाब आहे न कंदा तव्हांजी मर्ज़ी हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे अरफात वारा माण्हू अल्लाह के महबूब आहिनि वञनि था मुंहिंजे साईं फरमायो अल्लाह 3 माण्हुनि खे ॾिसंदो आहे त खिली पवंदो आहे इन सुभान अल्लाह ते कम बि कोन हलंदो घणनि माण्हुनि खे अल्लाह ॾिसंदो आहे खिलंदो आहे 3 माण्हुनि खे अल्लाह ॾिसंदो आहे त खिली पवंदो आहे हिकु रोज़े खोलण जे टाइम ते दस्तरखान लॻो पियो आहे गिदरा चायूं पकोड़ा समोसा शरबतनि जा क़िस्म बिरयानियूं 4 शरबतूं रखियूं हूंदियूं वधीक नाला कोन थो वठां मथां वात सब दस्तरखान ते रखिया इन इंतज़ार में वेठा आहिनि हाणे मौली साहब लाउड के फिरे पियो रुगो कननि में हथ विझी अल्लाह अकबर जो लफ़्ज़ चवे इन दस्तरखान ते गिदरनि छांइ जे मथां खुद कश हमला करे दस्तरखान साफ़ करियूं मुल्ला त मानी मोए जी ख़त्मनि ते मरना खोए जी परवाह न पाई पोए जी परवाह मानी मीर जी इन इंतज़ार में ठांजा बांग अचे दस्तरखान के साफ़ करूं इन इंतज़ार में ठांजा हदीस में इंदो है ओडी माल अल्लाह मलाइकन का पूछूंगा मलाइको ही छो न था खाइन रब तो सा दिल लगाए तन तू खाए कोन तू पिए कोन तू जाल का परे हिन न बानन तो सा दिल लगाई है इश्क कयो है हिन न खाइण पियण जाल मा हाथ कढी छजा मुझे साईं फरमायो इन रोजेदारन के अल्लाह ॾिसंदो त खिली पवंदो है एक बे नंबर ते दवा थोड़ी खारी अथव बे नंबर ते रात जो आधी जो जाल मुड़स बिस्तरे ते सुता पिया आहिनि जाल उथारियो मुड़स के उथी तहजुद पढ़ मुड़स कोन उथियो नेट रिली लाए पट्टे मथा थदो पाणी जो गिलास आरीस ओचतो भड़को खाई उथियो छा थी वियो तोखे चयमि को न तहजुद वञे पई तहजुद पढ़ ऐं कॾहिं मुड़स माण्हू थिए मिसकाल समझी अथव ॿार तो कोन आहे समझी सभु विया आहियो मुड़स माण्हू थिए हिम्मत करे ज़ाल के जे उथी तहजुद पढ़ ज़ाल न उथे रिली लाहे थधो पाणी जो गिलास मथां आरस ओचतो भड़को खाई उथी छा थी वियो तोखे चयमि कोन तहजुद पई वञे उथी तहजुद पढ़ मुझे साईं फरमायो अल्लाह जने इन जोड़े के ॾिसंदो आहे त खिली पवंदो आहे इन ते सुभान अल्लाह छड़ा त कनि पिया पर अल्लाह से शादी वारनि खे तौफ़ीक़ ॾे हा चओ इंशाअल्लाह खुदा के खिलाईंदासीं नाराज़ न थीजो तव्हां के चवां तो अॼु असां मौलविन के दाऊं ॾियो था पुछा करे ॾिसो जेके बि मौली वेठा आहिनि थिया मौलविन खे दाऊं ॾियनि था साईं मौली साहब को तावीज़ अहिड़ो लिखी ॾे छोरा ठुप चयो नथा मञनि घर में बरकत कोन को ज़ाल पंहिंजे मुड़ुस जो चवणु नथी वञे नियाणी पंहिंजे बाबा जो चवणु नथी वञे घर में निफ़रत लॻी पिया आहे घर में को कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन को बेबरकती लॻी पिया आहे बीमारी जे मथां बीमारियूं अबा सची ॻाल्हि आहे या तव्हांजो मुल्क मको मदीनो आहे या ॻाल्हि आहे बेबरकती बीमारी जे मथां बीमारियूं मुसीबत जे मथां मुसीबतूं कोई कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन को निफ़रत जा मींहं पिया वसनि हाणे जॾहिं निफ़रत जा मींहं पिया वसनि त पोइ हू नाराज़ आहे केरु नाराज़ आहे गॾिजी ॿुधायो केरु नाराज़ आहे अल्लाह नाराज़ आहे त पोइ अचो अल्लाह के खिलायूं अल्लाह के परचायूं जॾहिं रब परचंदो कसम खुदा जो औलाद के मां पीउ जो चएदार बनाईंदो अल्लाह परचंदो ज़ाल मुड़ुस जे विच में मोहबतूं पैदा कंदो अल्लाह परचंदो बीमारियुनि खे लगाम ॾींदो रब परचंदो निफ़रतनि खे तबाह करे मोहबतूं तव्हांजे विच में क़ाइमु कंदो रब परचंदो तव्हांजे घरनि में बरकतनि जा मींहं वसंदा अल्लाह नाराज़ आहे जॾहिं रब नाराज़ आहे पत्थर कोन वसाईंदो ज़िलज़िला कोन आणींदो तुंहिंजे छोरनि खे तूं छोरनि जे हथां तुंहिंजी सुबुह शाम बेइज़तियूं कराईंदो ज़लील कराईंदो पुटनि जे हथां
पे मां ज़लील थींदा मुस्लमानो हू नाराज़ आहे हुन खे परचाइणो आहे की परचायूं रोज़ाना तव्हां खे इख्तियार आहे ज़ालू परू चांडियो कोन्हे बंदूक कोन हणंदी हिम्मत करियो कसम खुदा जो ज़ाल मुड़स खे मुड़स ज़ाल खे हिकु दफ़ा थधो पाणी हारे मिठी निंड हराम करियो खुदा परचंदो औलाद साले करे ॾींदो खुदा परचंदो घर में मोहबतूं क़ाइमु कंदो खुदा परचंदो निफ़रतनि खे तबाह कंदो खुदा परचंदो घर में बीमारियुनि खे कढी छॾींदो हुनखे परचायूं त सही अल्लाह परचंदो तहज्जुद ते उथण सां ऐं ॿिए नंबर ते ॾस ॾियांव अबा ॾस ॾियांव ॿिए नंबर ते खुदा परचंदो की अल्लाह जे रसूल फरमायो मन अज़ा जारन फ़क़द अज़ानी वमन अज़ानी फ़क़द अज़ल्लाह वमन हारब जारन फ़क़द हारबनी वमन हारबनी फ़क़द हारब अल्लाह सुभान वारो को बचो है पान फरमायूं जे पाड़े के दुख ॾिनो बुधी जो ये बीमारी असां में घणी आहे बेदीन खां वधीक दीनदारन में बेनिमाज़िन खां वधीक निमाज़िन में पान फरमाए जे पाड़े के दुख ॾिनो उन कलमे वारे के ॿुधायो तो मूं रसूल के दुख ॾिनो आहे तव्हांजी दिल चवे थी ओ जेके नबी जे नाले ते अंगूठा चुमन था जेके नबी जे नाले ते अखिन मां पानी वाहन था सच ॿुधायो तव्हांजी दिल चवंदी जो रोज़े रसूल में नबी के दुख ॾियो त पोइ मुंहिंजे साईं फरमायो जे पाड़े के दुख ॾिनो उन मूं रसूल के दुख ॾिनो जे मूं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुख ॾिनो उन अल्लाह के दुख ॾिनो मन हारब जारन फ़क़द हारबनी पाण फरमायूं जे पाड़े वारे सां मोहमारी कई पाड़े वारे सां झेड़ो कयो पाड़े वारे के घटि वधि ॻाल्हाई कलमे वारा मुंहिंजे साईं फरमायो उन मूं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहमारी कई झेड़ो कयो घटि वधि ॻाल्हायो त जेको अल्लाह जे रसूल सां मोहमारी कंदो झेड़ो कंदो यादि रखो उन अल्लाह सां झेड़ो कयो अल्लाह सां झेड़ो छोरा सभागा थींदा अल्लाह सां झेड़ो ज़ाल चयो मञींदी अल्लाह सां झेड़ो बरकतूं वसदियूं अल्लाह सां झेड़ो आबादियुनि में बरकतूं पवंदियूं किथां बरकतूं पवंदियूं ओ हू नाराज़ आहे अचो पाड़े सां ठा करियो पाड़े जा दुख माफ़ करियो पाड़े जी तकलीफ़ माफ़ करियो पाड़े सां सुठो थी ओ जॾहिं पाड़े सां ठा कंदे ख़ुदा सां ठा थी वेंदो हुयो ॾस सवलो अथव पाड़े जूं ग़लतियूं माफ़ करियो पाड़े जे घर दर पर्दे पोती के न तक पाड़े सां भलो हल माना ख़ुदा सां तुंहिंजो ठा थी वियो अल्लाह सां ठा थियो पोइ अल्लाह बरकतूं वसाईंदो मूं अर्ज़ु पे कयो घणनि माण्हुनि खे अल्लाह ॾिसी खिलंदो आहे टिन माण्हुनि खे अल्लाह ॾिसी खिलंदो आहे ॿिए नंबर ते तहज्जुद वारनि खे ॾिसी अल्लाह खिलंदो आहे टे नंबर ते मुंहिंजे साईं फरमायो जॾहिं हाजी सगोरा अरफा ते मैदान ते हूंदा आहिनि अरफा ते मैदान ते सिर उघाड़ा पेर उघाड़ा गोॾ ॿधी पिया कफन गिची में पियो आहे लब्बैक 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 सभु गॾिजी पढ़ो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन नेमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अरफात मैदान ते मौली आमन मला हज ते वियो हज खां पोइ जॾहिं मदीने वियो पे उन ज़माने में गाॾियूं कोन्हे उठनि जा सफ़र हुआ अरब सगुरा खणी वेंदा उन अरबनि खे चई मदीनो किथे आहे चयो ही जबल आहे न इन जबल ते मथे चढ़ंदासीं परे पासे मदीनो नज़र ईंदो जी मथे चढ़िया परियां मदीने जा मुनारा नज़र आया हुन मरहूम में शेर ठाहिण ते देरि कोन हूंदी मिंटनि में शेर ठाहींदो जी नज़र पई मुनारनि ते ओॾी महिल रड़ करे चई हू मुनारा मीर जा अॼु कया ओठिन इशारा हू मुनारा मीर जा हू कुबा मस्जिद करीबन हू कुबा हू कुंगरा था सोन उन तरफ तारा हू मुनारा मीर जा हू सचो सरदारू सिद्दीकू आदिल उमर टेई भेड़ा गॾ भलारा हू मुनारा मीर जा अॼु त अहमद चए अखियुनि जे ईद अंदर ईद थी थियूं ॾिसनि बागो बहारा हू मुनारा मीर जा
जने मदीने का मोकलाए पे तेरे मदीने का अखिन में पानी हारे चई हजरत मोहम्मद मुस्तफा ऐ शाह आलम अलविदा सरदार सबनी सैयदा ऐ शाह आलम अलविदा अहमद मोहम्मद इसम तो आला कसम सा किस्म तो जोहर जहान जिस्म तो ऐ शाह आलम अलविदा महबूब तू मरगूब तू मंजो मुदा मतलूब तू सारी खलक में खूब तू ऐ शाह आलम अलविदा। अल्लाह तव्हां के मदीने जो दीदार नसीब फरमाए। पाण फरमायूं जने अरफात हाजी सगोरा सिर उगाड़ा पैर उगाड़ा अरफात मैदान ते धिक्का पिया खाईंदा आहिनि। को ॾिसो त सिर खां ठूठ ॾियो सुतो पियो आहे, को ॾिसो त भितर ऐं पथर ॾियो सुतो पियो आहे। अल्लाह मलाइकनि खे चवंदो मलाइको छो पिया हिते धिक्का खाइनि, छो पिया दर बदर थियनि, हीअ त पन्ने आकिल जा घोटकी जा वॾा ज़मीनदार हुआ, हिते पिया दर बदर थियनि। मलाइक चवंदा रब हीअ सभु तुंहिंजी मोहबत ऐं इश्क में आहिनि। मुंहिंजे साईं फरमायो अरफात वारनि खे अल्लाह ॾिसंदो आहे त खिली पवंदो आहे। हाणे तव्हांजी दिलि चवे थी त वञूं अरफात ते, अबा मूड अथव जी? तव्हांजी इंशाअल्लाह ॿुधण में कोन थी अचे। इंशाअल्लाह अल्लाह तव्हां खे हाज़िरी नसीब कराईंदो। दिलि चवे थी वञूं अरफात ते, पैसो कोन्हे, हालात कोन्हे, 12 लाख जो हज थी वियो आहे, ग़रीब मिस्किन माण्हू किथे पहुचे? ग़रीबो नथा पहुचो त कम अज़ कम ओ जेके अरफात ते हाजी सगोरा हूंदा आहिनि, नो कोन लाइन, मुछूं कोन ठाहिनि, ॾाढ़ियुनि जा कत कोन वठनि, तव्हां हिते वेही ग़रीबो ओ उनजी कापी करियो, रब तव्हां खे हिते ई अरफात जो दर्जो ॾींदो। तव्हांजी कापी बि क़बूल आहे, तव्हांजी कापी बि क़बूल आहे। त पोइ मूं अर्ज़ पे कयो, चिश्मो मोकिलिया या ॾिसो पिया, चओ इंशाअल्लाह कापी कंदासीं, इंशाअल्लाह कापी कंदासीं। कोल हिन खां पुछ धोती छो ॿधी अथई? कोली चवंदा मुंहिंजो रामचंद्र अहिड़ो। सिख खां पुछ त वॾा वार करपान कड़ा ऐं कुंडा छो पाता आहिनि? सिख चवंदो मुंहिंजो गुरु नानक अहिड़ो। मुस्लमान तूं बि पंहिंजे मुंहं ते सोणे नबी जी सुन्नत सजा मथे ते पग ॿध। तोखां को पुछे ओ ही छा कयो अथई? तूं चओ त मुंहिंजो मदीने वारो साईं अहिड़ो। हिंदू के आका जो हया अचे, सिख के गुरु नानक जो हया अचे। छा थी वियो आहे जो असांखे नबी जे सुन्नत जो हया नथो अचे? मुस्लमानो ए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी त तव्हां सां मोहबत करे। मुंहिंजे साईं फरमायो कलमे वारो जॾहिं पाणी पीए त गिलास खे ॾिसी पोइ पीअंदो वञ, मता को जी तुझे मुझे उम्मती के तकलीफ थे। पान फरमाए जने पानी पिए यको गिलास न पी, 3 सान में पी, मता उतन जी न पवे। कलमे वारो जने पेशाब करी त के सोराख में पेशाब न कजे, मता को जीत निकरे। मुझे कलमे वारे के तकलीफ थे। कलमे वारो ओ जने जुत्ती पाए तो जुत्ती के छंडे पा, मता जुत्ती में भट्टू पिलो जे। मुझे उम्मती के तकलीफ दे। कलमे वारो ओ जने बिस्तरे तो सुमे त कपड़ो हणी पो सुम, मता का लुंडी पिलो जे। मुझे उम्मती के तकलीफ थे। रात जो सुमो दियो विसाए पो सुमो, मता ने दिए मां घर के बाहे लगे नुकसान थे। सच बुधायो मां पंजे बच्चे के कदे ये गालियों सिखारियो जेतरियूं मदीने वारे से असां गुनाहगारन के सिखारियो। तव्हां ते कोसो वाह बर्दाश्त नथो करे। ऐं असां मुसलमान जी सुबह शाम नबी जी सुन्नत सां जिद, सुबह शाम नबी जी सुन्नत सां इख्तिलाफ। मुसलमानो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरा त तव्हां जे लाइ अल्लाह खां दुआऊं घुरियूं आहिनि, एतिरो त अल्लाह जे अॻियां रुना आहिनि। अल्लाह जो अज़ाब तयारी कंदो आहे, अन करीब अज़ाब अचे थो। ओ मुझे नबी जा वाइल लुड़क खुदा जे आॾो अची वेंदा आहिनि। ओ उन लुड़कनि जे करे रब वरी बि माफ़ करे छॾींदो आहे। चओ इंशाअल्लाह नबी जे सुन्नत जो हया कंदासीं। अॻिन उम्मतनि ते अज़ाब आया, कहिड़ा ॾोह हुआ उन जा? अॻिन उम्मतनि ते जेके अज़ाब आया उन जा ॾोह कहिड़ा हुआ, जुर्म कहिड़ा हुआ? अॻिन उम्मतनि ते अज़ाब आया, उनमें ज़िना हो, उनमें बच्चेबाज़ी हुई, उनमें जुआ हुई, उनमें शराब हो। अबा जेके अॻिन उम्मतनि ते अज़ाब आया, सच ॿुधायो इहे साॻिया लक्षण असांजा कोन्हे? साॻिया लक्षण असांजा आहिनि, पर उन्हनि खे ख़बर हुई त मोबाइल में कहिड़ा कहिड़ा गुनाह थींदा आहिनि। अबा उन्हनि उम्मतनि खे ख़बर हुई, उन्हनि त ॾिठी कोन्हे मोबाइल छा थींदी आहे। इहो तजुर्बो असांखे आहे। ऐं असां मौलवी इन गुनाह में वरी तव्हां सभिनि खां अॻियां आहियूं। जी उञाइल उठ पानी ॾिसंदा त किरी पवंदा थी। असीं एॾा त मौलवी उञाइल हुआसीं, रुगो ॾिठोसीं त इन गुनाह जे मथां किरी पियासीं। हाणे अन करीब खुटको न करियो, असीं वेठा आहियूं पिया। तव्हांखे वरी सेल्फी बि सुन्नत तरीक़े सां ॿुधाईंदासीं।
ایک سیلفی وہ بھی سنت طریقے سے کھٹکو نہ کرو اسی مولوی تمہاں کے دعا ٹھائے دینا سی ہکڑو گوڑو ہیٹ کرو بیو گوڑو متھے کرے موبائل ہاتھ میں کرے تھورو ٹیڑا تھی وے ہو یہ موبائل یہ سنت یہ گناہ وری گناہ میں اسی وری تمہاں کے دعا بٹھائے دینا سی تمام حیران تھی ونا لیا ہی لاڑ جو مولوی آیو سائیں قاسمی رحمت اللہ علیہ شاگرد وڈا لقب دے جو سائیں وارن مکے صد کیو قسم خدا جو مکے دا پانی کونے جاؤ ونج بوڈا ایڈا لقب مو تے کدے بدھائی کون علامت الدار والقہر خطیب المشرق والمغرب والفجر والعشاء تائی وڈے لقب صد کیو آؤں تمام کے دعا ٹھائن تمام چندا سبحان اللہ سی وڈی گالا سیلفی سنت طریقے سے وہ وری ان جی دعا لگی پئی ہے اساں جو بر ہو چویو حج تے اتے عرب سگورا پان میں وڑیا پیا جن ہک بک لتوں مکوں گاریوں وڑیا پیا جن عرب سگورا زار گارا سندھی میں گاریوں کون نیندا گاریوں تو عربی میں نیندا اساں جو بروچ بی رہے ڈسی اکھن میں پانی بھر جیس سبحان اللہ وڑدے پن تب قرآن پہ پڑھ دیں وڑدے پن تب قرآن پہ پڑھ دیں صبح اساں جلے تو قرآن ہے نا اسی جکت واگ دے تو قرآن ہے تمہیں لے بروچ تو یہ کاوڑ جی پہ رئیس کاوڑ جی پہ مولوی تے چی ملا پگھار مائے دے وہاں مانی مائے کھوائیں اتاق میڈی تے رہیں سجاری میڈی اتاق دے رہیں پگھار نماز کیڑمال نالا ابراہیم دا کیڑمال یعقوب دا کیڑمال یوسف دا کیڑمال داؤد دا کیڑمال آدم دا ملا کیڑمال میڈا نالا بس گھنڈا ونج اگر ایسو کھٹکا نہ کرا جس جلتے آوارا تے دا رئیس تا نالا ہوئے رئیس رگھو خان اگر کہیں جو نالو ہو جائے دل میں نہ کرے چی ملا کھٹکا نہ کر رئیس اج سجل تھے یہ وارو تُہن جو آئے رئیس کے خبر پیتا ملا مجھے نماز میں نالو وٹھن دو دیاپو کہیں ابا سائیں امان اللہ کتھے آئے او پریا رمو وارن کے چو تھمو وارن کے چو جمعے وارن کے چو چاچے چبھڑ وارن کے چو سب اچن سجلتے نماز سے اج ملا مجھے نماز میں نالو وٹھن دو وڈو ملا رئیس وڈے تیاری کرے کاٹن جا کپڑا پائے گھچن کے کارو تیلانی بدے گو بھتی جو بو گھرائی اچو نماز سے اج ملا مجھے نالو وٹھن دو سب اچی بیٹا انسار میں ہانے مولوی تو نالو وٹھے اللہ اکبر الحمدو ختم کرے ہاں تو ملا متھو کوڑیز یا رئیس رگھو خان انت قلبن کبیرو ابو کے ہمارو جدو کے خنزیرو سبحان اللہ سی سانجلے تو قرآن ہے سبحان اللہ تیز تائیں پویاں ہمارا چی بیٹھو کھنگ کار کہیں کہہ رہی چھا پہ ملا نماز میں گاریوں بیٹھو دے نماز میں گا کھنگ کہیں تو مولوی سمجھیو جو تا پویاں کو اچھیو کارے تا پیر پجیو اوری مال واری نئی آیت ٹھائی چی یا متناہنے لا تتناہنا نصف اللی نصف اللہ کا ہاوا قوم جاہلن سبحان قرآن پہ پڑھے سنجلے قرآن ہے تاں سمجھو چھا پڑھی چی یا رئیس رگھو خان چی او رئیس رگھو خان انت قلبن کبیرو وڈو کتو آئیں ابو کے ہمارو پڑھیں تو وڈو گڑا ہو جدو کا خنزیرو تورو ڈاڈو ایو ہو تیستی پویا جی ہمارا چی بیٹو ان کے جواب نہیں یا متنانے لا تتنانا او کھل کرنوارا تو نی مسکال ماں سمجھی ہویا کھل نکر کھٹ کو نکر رئیس جکو دنو پان ادھو ادھ کنازی ہازا قومن جاہلن پویا سب جٹ جٹ جا پٹ بٹھا تھے اسی توا کے دنازی او اگن امتن میں جکے گناہ ہوا اگن امتن میں جکے لچھن ہوا وہ سب جا سب گناہ اسامین انیا وادو اسامین موبائل اچھی ویلی اگے جو کو جن گھر جے متا ڈش اینٹینا یا اینٹینا خالی لگل ہوندی نا مولوی ان گھر جی مانی کون کھائندا پانی کون پیاندا سانگے یاد ہے لانتن جو کھارو رکھو از متا مانی کون کھائندا ہاں تا الحمدللہ ہر مولوی جو یوٹیوب پانجو ہے اگے پرانے زمانے میں کو لکی چھپی سینی ماری سنویندو چنگی طرح منہ بند کرے اکیوں بند کرے مس وہ اکیوں کھلوں خبر ہے ہانی 50 روپیہ پگار جی رہے تو متا صبح نے ڈسی ورتی مجھے 50 روپیہ بند تھی ویندی علی
इन करे मुंहुं वेड़े पोइ वञी सिनेमा ॾिसंदा। हाणे त अल्लाह जी भलाई सां रुगो मस्जिद में अंदरां कड़ी ॾे टोटल काइनातियूं सभु सिनेमाऊं तुंहिंजी मोबाइल में रखियूं आहिनि। सच ॿुधायो गुनाह रहियो असां वटि? गुनाह ई कोन रहियो। ओ अॻिन उम्मतनि में जेके अज़ाब आया जिन गुनाह जे करे उहे सभु गुनाह असां में आम थी विया आहिनि, पर पोइ बि अल्लाह शकल कोन मेटी, पत्थर कोन वसाया, ज़िलज़ला कोन आंदा, ॿोॾूं कोन आंदियूं, मञो या न मञो, सोने नबी जे घुरल दुआनि जे सदके, नबी जे वायल लुड़कनि जे सदके असांखे खपे त असां उनजो हया करियूं। आख़िरी ॻाल्हि ॿुधो, हिंदुस्तान में ही असांजे जलसनि जी मेहनत ऐं रड़ियूं छाजे करे आहिनि? माण्हू सुधरनि। असीं पाण हिंदुस्तान में हिकिड़े प्लाट ते थी पियो झेड़ो, मुस्लमान हिंदुनि जो। मुस्लमान चयो प्लाट असांजो आहे, हिंदुनि चयो असांजो आहे। अची लठ लॻी, घोड़ा घोड़ा थी वई, कई माण्हू ज़ख्मी के जेलनि में। हिंदुनि वरी ज़िद में ऐलान कयो कि इहो प्लाट जेकॾहिं असांखे तो मिले त असीं इन प्लाट ते हिते मंदर ठाराईंदासीं। ऐं मुस्लमान ऐलान कयो जेकॾहिं इहो असांखे तो मिले त असीं हिते मस्जिद ठाराईंदासीं। हाणे त माना खून थी वियो न। मस्जिद मंदर जो मसलो थी वियो, ईमान कुफर जो मसलो थी वियो। जज ईसाई हुजे, अंग्रेज जज हुजे, हिंदुनि खे घुराई चई ॿुधायो त ही मसलो हल कीअं करियूं? हिंदुनि चयोसीं मसलो बिल्कुलु आसान आहे। कांधला जे शहर में मुफ्ती एलाए बख्श कांधलवी रहे थो ऐं उनखे सॼी ख़बर आहे त प्लाट कंहिंजो आहे। उनखे तव्हां घुराए पुछो, उहो जेकॾहिं चवे त मुस्लमान जो प्लाट आहे त आयो मुस्लमाननि खे असां बस कई, ऐं उहो जेकॾहिं चवे थो त हिंदुनि जो प्लाट आहे त असांखे मिलणु खपे। अबा वाहवार आहे न? तव्हां हिनखे वाहवार चवंदा आहियो, नीत चवंदा आहियो? हा वाहवार आहे, इहो वाहवार आहे। ॻाल्हि त सही आहे। ॿी सुनवाई ते जज घुरायो मुफ्ती इलाही बख्श कांधलवी खे भरी अदालत में, ऐं मौलवी जे हवाले मसइलो थियो। ज़ाहिर ॻाल्हि आहे मुस्लमान ख़ुशि, मौलवी जे हवाले मसइला। मौलवी त कोन चवंदो हिते मंदरु ठहे, मौलवी तो कोन चवंदो त हिंदुनि खे प्लाट में, मौलवी तो चवंदो मस्जिद ठहे। मुस्लमान ख़ुशि, बाग बार, हिंदू परेशान, हिंदुनि जे टायरनि मां हवा निकिरी वई, परेशान। हाणे ख़बर कान्हे मौलवी छा ॻाल्हाईंदो, कहिड़ी फतवा ॾींदो। अदालत में जज पुछो, भरी अदालत में, मौलवी साहब तव्हांखे हिन प्लाट जी ख़बर आहे? चइसि मूंखे बिल्कुलु ख़बर आहे। इहो प्लाट मुस्लमान जो आहे या हिंदुनि जो आहे? मौलवी साहब चयोसि इहो प्लाट मुस्लमान जो कोन्हे, हिंदुनि जो प्लाट आहे। जे हिंदू इन प्लाट ते भले मंदर ठाराए, चइसि भले ठाराए, उनजो पंहिंजो प्लाट आहे। सच ॿुधायो, मौलवी साहब जॾहिं इहा ॻाल्हि कई, मुस्लमान उन मौलवी खे छॾे ॾिनो हूंदो। असांजी ज़बान मौलवियुनि ते कीअं हलंदी आहे? सी फिलाणो हमरा मुंहिंजा 200 रुपया खाई वियो, हेॾो ॾाढ़। ॾाढ़ी न, सुन्नत न, सुहारी न, ॾाढ़। पैसा घणा? 200 रुपया। ओ 200 रुपए ते मौलवी मुस्लमान जी ज़बान ॿुधो, कलमे वारो असांखे था चओ वञी काफ़रनि खे तबलीग करियो। ॿुधायो त काफ़रनि खे तबलीग करिया या इन कलमे वारे खे चवां तूं त पंहिंजी ज़बान सुधार। 200 रुपए ते मौलवी जी ॾाढ़ी नबी जी सुन्नत ते ज़बान पियो ॻाल्हाए। ॾाढ़ी न, ॾाढ़। मौलवी ते कावड़ ते जल्दी चढ़ंदी आहे। शुक्र करियो ख़ुदा जो कसम, ई मौलवी महिनत कनि पिया, मौलवी मेहनत कनि पिया। जेकर मौलवी जी मेहनत न हुजे, हींअर तव्हां पाणी जे ढोकले बि सिको आहे। शुक्र करियो जो मौलवी मेहनत कनि पिया। मौलवी वॾी क़ीमती शइ अथव, हिते बि कमु ॾींदव। अख पुरण खां पोइ जन्नत में बि मौलवी तव्हां कमु ॾींदा। हदीस में हूंदो आहे हर जुमे ते अल्लाह जन्नत में जन्नतिन खां पुछंदो तव्हांखे छा खपे? जन्नती चवंदा असांखे ख़बर ई कोन्हे, असांखे सभु कुझु मिलियो, कंहिं शइ ज़रूरत कान्हे का। पोइ जन्नती हिक ॿिए खां पुछंदा, पोइ जन्नतिन खे हिक ॿिए खां जॾहिं पुछंदा, पोइ जन्नती चवंदा दुनिया में कंहिं ॻाल्हि में मुंझंदासीं, मौलवियुनि वटि वेंदासीं। हाणे हलो त मौलवियुनि वटि, पोइ सभु जन्नती गॾिजी वेंदा मौलवियुनि वटि। मौलवियुनि खे चवंदा ॿुधायो त ख़ुदा खे छा चऊं? पोइ आलिम जन्नत में फतवा ॾींदा, ख़ुदा खे चओ या अल्लाह सभु कुझु मिलियो, बाक़ी तुंहिंजो दीदार कोन कयो। ऐं अल्लाह जे दिलि चवे थी तूं पंहिंजो दीदार कराए। इहो बि मौलवियुनि जी फतवा हलंदी जन्नत में, मौलवियुनि जी फतवा। पर रोल मौलवियुनि जी न।
लफ़्ज़ मुंहिंजा ॿुधो पिया अबा रोल मौलवी न ओ रोल मौलवी न हो जंहिंजे हथ में कारी अच्छी पट्टी वारो झंडो अथव ये मौलवियत असुल ऐं ओरिजिनल मौलवी चो त इन्हनि अबा आऊं पंहिंजे बाबे जो मिल्क जो वारिस आहियां छो नसब ऐं नस्ल मिले थो नसब ऐं नस्ल मिले थो ऐं बाबा जी मिल्क जो वारिस न वारिस ही मौलवी नबी जे दीन जा वारिस आहिनि छो त नसब मिले तो ताल्लुक मिले तो रूहानी नसब नस्ल मिले तो तॾहिं मौलवी नबी जे दीन जा वारिस आहिनि इहो ई नबवी झंडो आहे इन मौलवियुनि जे हथ में असीं मौलवी के सिधी तरह के अणसिधी तरह के साईं अब्दुल करीम बेर वारनि जा शागिर्द के साईं हमादुल्लाह जा शागिर्द असीं साईं कासिमी रहमतुल्लाह शागिर्द साईं कासिमी मौला यूसुफ बिन नूर शागिर्द मौला यूसुफ बिन नूर अनवर शाह कश्मीरी शागिर्द अनवर शाह कश्मीरी हज़रत शेखुल हिंद पढ़ियो हज़रत शेखुल हिंद मौला कासिम नानोती पढ़ियो मौला कासिम नानोती शाह साकट पढ़ियो शाह इसाक शाह अब्दुल गनी शागिर्द शाह अब्दुल गनी शाह अब्दुल अजीज पढ़ियो शाह अब्दुल अजीज शाह वलीउल्लाह पढ़ियो शाह वलीउल्लाह शेख अबू ताहिर मदनी शागिर्द शेख अबू ताहिर मदनी अल्लामा मोहम्मद बिन अहमद जो शागिर्द अल्लामा मोहम्मद बिन अहमद शेख रबी बिन सबी जो शागिर्द शेख रबी बिन सबी शेख उसामुद्दीन पढ़ियो शेख उसामुद्दीन इमाम बिसा तिरमिज़ी पढ़ियो इमाम बिसा तिरमिज़ी अब्दुल्लाह बिन मुबारक जो शागिर्द अब्दुल्लाह बिन मुबारक इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह शागिर्द इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हज़रत हमाद वटि पढ़ियो हज़रत हमाद हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु शागिर्द अनस बिन मालिक अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु शागिर्द अब्दुल्लाह बिन मसूद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शागिर्द इन करे असीं आलिम नबियुनि जा वारिस आहिनि छो तो रूहानी रिश्तो मिले तो ऐं आलिम सब न जंहिंजे हथ में ही कारी अच्छी पट्टी वारो झंडो आहे तव्हांखे अर्ज़ तो करियां त आलिम जा हथ मज़बूत करियो तव्हांजी इंशाअल्लाह तो ॿुधणु चाहियां तव्हांजा हथ तो ॾिसणु चाहियां त कहिड़नि जो मूड आहे इंशाअल्लाह आलिम जो साथ ॾींदा अनकरीब राशिद मामूद जी अॻवानी में इंशाअल्लाह हाणे तारीख़ शुरू आहे तारीख़ शुरू थी आहे इंशाअल्लाह इंशाअल्लाह असां ये ड्रेम तव्हांजे कैनालनि खे मुंहं ते दांगी फिराए पोइ हथ कढंदासीं इंशाअल्लाह राशिद जा हथ मज़बूत कंदासीं मूं अर्ज़ पे कयो भरी अदालत में जज पुछो मौली साहब भी प्लाट कंहिंजो आहे चइसि प्लाट हिंदुनि जो आहे जे हिंदू इन प्लाट ते भले मंदर ठाराइनि चइसि उनजो पंहिंजो प्लाट आहे भले मंदर ठाराइनि जॾहिं इहो लिखी चई तॾहिं जज फ़ैसिलो लिखियो सुभाणे अल्लाह चवंदा न न न हाल कोन्हे सुभाणे अल्लाह जो जज फ़ैसिलो लिखियो जे अॼु वारे फ़ैसिले में मुसलमान केस में हारजी विया पर मुसलमान जो इस्लाम अॼु खटे वियो हुयो छो त भरी अदालत में ओ मौली साहब कूड़ कोन ॻाल्हायो नबी जे दीन जे दामन खे मज़बूत जली ॻाल्हि सची कई अञा इते ॻाल्हि करे दंग कई तेस ताईं जज एतिरो लिखियो तेस ताईं जेके बि हिंदू बीठा चई जज साहब वधीक फ़ैसिलो न लिखो असीं सभु जा सभु मुफ्ती एलाए बख्श हथे कलमो पढ़ी मुसलमान था थियूं ऐं उते जो उते ऐलान कयूं इन प्लाट ते हाणे असीं था मस्जिद ठारायूं मुसलमानों जन असी नबी जे दीन जा पक्का हुंदासी कसम खुदा जो हिंदू असांजे मुंह के ॾिसी कलमो पढ़ंदा अल्लाह खां दुआ जेके लफ़्ज़ चयूं अल्लाह पाक कबूल फरमाए।